वाले पहन के। दोस्तों ॿुधो तव्हां शुरू में गानो कहिड़ो हुयो, कराची वाले चश्मे काले काले। इहो मोलाई जो गानो कुछ ॾींहं पहिरियों आयो, मतिलबु हफ़्तो ॾेढ थियो आहे। इहो कुछ ॾींहं वायरल भी थियो हुयो। इहो गानो भी मोलाई कंहिंजी कॉपी कयो, रंगा मचां जी, जेको रंगा मचां ॿ टे ॾींहं टिकटॉक ते गानो वायरल थियो। यानी मोलाई को भी अहिड़ो गानो नाहे छॾंदो जेको टिकटॉक ते वायरल थींदो आहे, कहिड़ो बि हुजे। बलोची गानो आहे इहो रंगा मचां जो मतिलबु आहे त रंग ॾिसी प्यार नाहे कबो। अहिड़े हिसाब जो जेको आहे न हुनजा मतिलबु हुयो। मोलाई हुन खे बि कॉपी करे मुटी छॾियो। को गानो मोलाई नाहे छॾींदो, जेको थोरो घणो वायरल थिए थो मोलाई हुनजी कॉपी कयूं वेठो आहे। पोइ वीडियो में मां बि इहो ॿुधायो तव्हांखे, जेका बि मुमताज़ मौलाई जा फैन मुंहिंजी हिन वीडियो ते आया आहिनि उन्हनि खे चवंदुसि वीडियो खे थोरो ॾिसो। मां तव्हांखे कम जी ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां। मुमताज़ मौलाई भले ई तव्हांजो लेजेंड फनकार आहे, मां बि ॿुधंदो आहियां कुझु गीत, मूंखे बि हुनजा वणंदा आहिनि, दुश्मन मुंहिंजो नाहे। मां रिव्यू कंदो आहियां हर ड्रामे जो, हर गाने जो, सुठी शइ जो, बुरी शइ जो बि। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त मौलाई अहिड़ा अगरि गाना ॻाए थो, लफ़्ज़ बि भला लिखे थो, लेकिन हुनजी धुन जेका चोरी करे थो, धुन पंहिंजी लिखे। ॾिस न तव्हां हाणे इंग्लिश गाना आहिनि, काफ़ी ॿियनि फनकारनि जा गाना आहिनि। हाणे रंगा मचां जो गानो आहे, इहो जंहिं कुराड़े ॻायो आहे, मोहम्मद बख़्श नालो आहे मुंहिंजे ख़्याल में इन फनकार जो, 60 साल हुनजी उमिरि आहे। उन पंहिंजी ॾिस धुन ठाही आहे न, हुन कंहिंजी कॉपी न आहे कई। मोलाई हुन खे बि न बख़्शियो, मिक्स करे उन खे बि कॉपी करे रंगा मचां जी कॉपी करे गानो ॻायो। ईअं नाहे करणु घुरिजे। असांजा सिंधी जेका बि अक्सर फनकार आहिनि न, कॉपी खां बग़ैर हलंदा ई न आहिनि। हाणे हिकिड़ो फनकार कॉपी थो करे कंहिं गाने जी, वरी ॿियो उन जी कॉपी, टियों उन जी, चोथों, 10-10, 15-15 धुन कॉपियूं करनि था। धुन हिकिड़ी हले थी पई, ना उन खे चेंज करनि था, न उनजो म्यूज़िक चेंज करनि था, न कुझु। हिकिड़े म्यूज़िक ते 100 फनकार, छो त उहो म्यूज़िक 500 रुपए में मार्केट में आइडल लैब में मिली वेंदो आहे। यूट्यूब ते बि इहो क्रॉक मिली वेंदो आहे। बसि उन क्रॉक खे खणी उन ते लिपसिंग करे हल बाबा गानो तयारु थी वियो। यार ईअं न आहे, महिनत करणु घुरिजे ऐं धुन बि पंहिंजी तयारु करणु घुरिजे। धुन पंहिंजी हुजे, माण्हू लफ़्ज़ भली लफ़्ज़ अलॻि आहिनि भली, मां मञा थो, लेकिन धुन पंहिंजी हुजणु घुरिजे। इन जे करे असां सिंधियुनि फनकारनि जो लेवल किरी पवंदो आहे। मां हिकु चकर पंजाब वियुसि, उतां जो हमरा मूंखे मिलियो, कसम खणी ॻाल्हि कयां थो। उन चयो यार तव्हां, मां ईअं बहस थी वई उन सां गॾु। मां चयो असांजो सिंध जो इहो फनकार भलो आहे, मोलाई भलो आहे, शमन आहे, जलाल चांद जो पहिरियां हुयो। उन्हनि चयो असांजो अतावला ॾिसो, तव्हांजा फनकार अतावला जी कॉपी कंदा आहिनि, फलाणो ज़ीशान रोखड़ी जी कॉपी कंदा आहिनि, फलाणे अहमद नवाज़ चिने जी कॉपी कंदा आहिनि। असांजा फनकार पंजाब जा पंहिंजूं धुनूं ठाहींदा आहिनि। कहिड़ो बि गानो मां उन्हनि जॻहियूं हलाईंदो हुउसि, मूंखे चवंदा हीअ त असांजे फलाणे गाने जी कॉपी आहे। हूंदो बि ईअं हुयो, सच आहे इहो। वरी चवंदा हीअ त इंडिया जी कॉपी तूं हलाई वेठो आहे, हीअ कॉपी। एॾो मूंखे मतिलबु शर्मसार थियां पियो त को मूंखे अहिड़ो गानो न मिलियो इन्हनि जो जेको कॉपी न थियलु हुजे। हर गानो कॉपी, यार पंहिंजी धुन ठाहे बि आहे। अतावला नियाज़ी ॾिसो न केॾा गीत ॻाया, हुन पंहिंजूं धुना तयारु कयूं। जलाल चांडे बि कॉपी कई, भली वॾो फनकार हुयो मञा थो, उन बि हर गानो गोरे गोरे मुखड़े वे काला काला चश्मा, इन गाने खे बि इंडिया खे कॉपी करे छॾी। मतिलबु को गानो न। नूरजान जा अक्सर अधु खां वधीक गाना कॉपी थियल आहिनि। राति नुसरत फ़तेह अली खान जा कॉपी कया असांजे फनकारनि, को गानो न चढ़ियो अथनि। यार ईअं न आहे। मां मञा थो उन ते ॻाइणु आसानु हूंदो आहे, धुन पराई हूंदी आहे, लफ़्ज़ लिखी बसि म्यूज़िक तयारु करे हल बाबा, आसानी सां माण्हू फेमस बि थी वेंदो आहे। सिंध में फेमस थींदो न, ॿाहिरि लेवल में गिला थींदी आहे। यार हे त कॉपी वर्ड आहे, जीअं इंडिया खे कॉपी वर्ड चइबो आहे। हे चवंदा यार हे त कॉपी सॉन्ग आहे, माना अहिड़े हिसाब सां गिला थींदी आहे। ईअं न करणु घुरिजे। तव्हां बि शौक़ीन आहियो, तव्हां ॿुधंदड़ आहियो। जेको गानो तव्हां ॿुधो था यूट्यूब ते, नओं कलाम मोलाई जो फेमस थिए थो, उन जे कॉमेंट में तव्हां लिखो, उन खे सम्झायो बाबा हीअ फलाणे गाने जी कॉपी थियल आहे, कहिड़ी तव्हांजी पंहिंजी महिनत आहे। मां मञा थो गानो भलो आहे, उन में तव्हां इहो लिखो, उन खे सम्झायो, उन खे ॿुधायो। तॾहिं असां सिंधी पोइना आहियूं न। असां उन खे ॿुधाईंदा न आहियूं, सम्झाईंदा न आहियूं। उर्दू में जेका बि शइ उर्दू लेवल, पंजाबी लेवल ते अपलोड थिए थी, मां उनजो कमेंट बि पढ़ंदो आहियां, त उन जी हेठि ड्रामनि जा गाना हूंदा आहिनि, जंहिंजा बि हूंदा आहिनि, उनजे पोइ हेठि कमेंट में अलाए अलाए छा छा सम्झाणी लिखियलु हूंदी आहे। माण्हू पंहिंजा पंहिंजा राय ॾींदा आहिनि, ऐं असांजे सिंधी राय न ॾींदा, सिर्फ़ु इन ओके लिखी छॾंदा या दिलि मोकिले छॾंदा। बसि ओके असांजो जेको आहे न, बसि हाणे इहो लफ़्ज़ पको थी वियो आहे कमेंट में, सिर्फ़ु ओके। अरे बाबा बुरी शइ खे बुरो चओ, भली शइ खे भलो लिखो, कॉमेंट सुठो लिखो, उन खे सम्झायो बाबा हीअ तव्हां ग़लति कयो था। अगरि मुंहिंजी ॻाल्हि में तव्हां मुतफ़िक़ आहियो त पोइ मुंहिंजे हिन कॉमेंट में बि कुझु लिखो, ठीकु आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।